अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼो के विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। दोस्तों, कॾहिं कॾहिं कुझु मुतालबा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे बज़ाहिर सियासी जमायतूं तमामु नंढा मुतालबा सम्झंदियूं आहिनि, पर नौजवाननि जी कावड़ ऐं क्रोध उन्हनि मुतालबनि खे सॼी दुनिया जे अॻियां ईअं आणे छॾींदी आहे जीअं इंडिया जे नौजवाननि पंहिंजे जंतर मंतर ते एहतजाज करे नारी शक्ति जिंदाबाद नई दिल्लीअ में हिकु नओं इनकलाब आणे छॾियो आहे। के ऊपर लेटा हुआ उसकी हड्डी टूटी। नई दिल्लीअ जो जेको वफ़ाक़ी दारुल हुकूमत आहे उन्हनि जो इंडिया जो, उन में नौजवाननि जे वॾे तइदाद हज़ारनि में गॾु थी करे एहतजाज कयो ऐं हुननि जो मुतालबो छा हुयो? मुतालबो हुननि जो इहो हुयो त बार बार जेके पेपर लीक थियनि था उहो हुयो त उहो शफ़ाफ़ थियणु घुरिजे ऐं उहे पेपर लीक न थियनि, छो त पेपर लीक थियण जे नतीजे में केतिरा ई ॿार मायूस थी करे ख़ुदकुशियुनि तरफ़ हलिया वञनि था। सची ॻाल्हि इहा आहे त उतां जी वॾे में वॾी अपोज़िशन जी पार्टी जेका कांग्रेस पार्टी आहे उनखे बि न हुयो ऐं मोदी सरकार त पंहिंजे हठ धर्मीअ ते क़ाइमु हुई ऐं उन्हनि नौजवाननि जे मुतालबे खे ईअं पिए महसूसु कयो ऐं ईअं बि सम्झो पए जीअं उतां जे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस हुननि ते तंज़ करे छॾी हुई त ही त हिकिड़ा काकरोच आहिनि। ऐं उहा काकरोच पार्टी 2 महीननि जे मुख़्तसर अरसे में हिन वक़्तु दुनिया लेवल ते उभरी आई आहे ऐं दुनिया जी आलमी मीडिया उन्हनि जे एहतजाज खे कवर करे रही आहे ऐं नौजवान हर मज़हब सां वास्तो रखंदड़ नौजवान, छो त मोदी सरकार जी जेका मज़हबी कार्ड आहे उनखे हिननि नौजवाननि जे एहतजाज रद्द करे छॾियो ऐं उन एहतजाज में हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सभु शरीक थिया ऐं उन्हनि उते इनकलाब जा नारा हंया। इहो एॾो वॾो एहतजाज जेको आहे दिल्लीअ में जंतर मंतर चौक आहे उन ते इन करे थियो त हू पार्लियामेंट हाउस तरफ़ वञणु पिया चाहिनि ऐं पंहिंजूं ग्रीवेंसिस उन्हनि खे ॿुधाइणु पिया चाहिनि हुकुमराननि खे जेके हिन वक़्त ताईं अंधा, ॿोड़ा ऐं गूंगा बणिजी चुका हुआ। नौजवाननि जो आवाज़ जॾहिं का बि रियासत, को बि मुल्क, को सियासतदान न ॿुधंदो आहे त उहो खिड़की टोड़े करे उहो आवाज़ु अची वेंदो आहे ऐं उहो खिड़की टोड़ एहतजाज जेको आहे उहो तमामु शानदार तरीक़े सां नई दिल्लीअ में थियो। उतां इहो आवाज़ु ईअं उभरियो जो सॼी दुनिया में वायरल थी वियो। हिन वक़्तु आलमी मीडिया उनखे कवर करे रही आहे त मामिलो छा हुयो ऐं थियो छा। इन एहतजाज में एतिरी त ज़रूरु ताक़त हुई जो 2 महीननि जी तमामु यंग जेका पार्टी आहे, जंहिंजो अञा ताईं कोई झंडो बि न आहे, जंहिंजो आइन मंशूर बि न आहे, जीअं असां थींदा आहिनि त बाबा पार्टी था ठाहियूं, पोइ आइन मंशूर ठहंदो, पोइ कमेटियूं ठहंदियूं, पोइ ऑर्गेनाइज़िंग कमेटी त हूंदी, उन सां गॾु उन जो को तरानो हूंदो, वरी उन जो को सदर थिए, जनरल सेक्रेटरी थिए। इन्हनि सभिनी लवाज़मात खां हटी करे जेको एहतजाज थियो उन 44 सालनि जी पुराणी तमामु वॾे में वॾी पार्टी जेका हुकुमरान पार्टी आहे उनखे धोॾे छॾियो ऐं उन नौजवाननि इहो मुतालबो कयो आहे त उन्हनि जो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे, यूनियन मिनिस्टर आहे एजुकेशन जो, धर्मेंद्र प्रधान, उनखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे, छो त मुसलसल उन जे टेन्यूअर में पेपर लीक थिया आहिनि। जी, पेपर जो लीक होते हैं इसमें सिस्टम के अंदर के लोग ही इन्वॉल्व होते हैं, तभी पेपर लीक हो सकते हैं। इंडिया जो पस मंज़र जे करे ॿुधायो इन एहतजाज जो बल्कि पस मंज़र त उन में शिरकत कहिड़नि माण्हुनि कई। इन एहतजाज में जॾहिं ॿारनि जे मथां यंग एज जो नौजवान ॿार आहे जिन जे पहिरियों एहतजाज हुयो शायदि ज़िंदगीअ जो 16 सालनि जा, के 15 सालनि जा, के 18 सालनि जा मुश्किल सां हूंदा। उन्हनि नौजवाननि जी ज़िंदगीअ जो पहिरियों एहतजाज हो ऐं उन्हनि खे पुलिस जे लठियुनि जो जेको आहे उहो एतिरो तशदुद उन्हनि मथां थियो जो हू चवनि पिया त दिल्ली पुलिस त वॾी ज़ालिम पुलिस आहे। उहे नौजवान पंहिंजूं पुठियूं पिया ॾेखारनि ऐं उनखां बाद में वरी जेको आहे नारा पाणनि इनकलाब जा। उन्हनि सां गॾु जेके डॉक्टर हुआ कैंप ते, उहे मेडिकल कैंप हुई, हिकिड़ी डॉक्टरियाणियूं डॉक्टर हुआ, उन्हनि खे बि पुलिस तशद्दुद जो निशानो बणायो। डॉक्टरों को जो वहाँ पे मदद करने आए हुए थे उनको मारा है। हमने जब बताया कि हम डॉक्टर हैं तो उन्होंने बोला तो आपको बुलाया किसने है? नीचे के ऊपर लेटा हुआ उसकी हड्डी टूटी हुई है, वो बेहोश पेशेंट के ऊपर चढ़ के गए, उन्हें डंडा मारा मेरी आंखों के सामने। ऐं उन्हनि खे ॿुधायो पुलिस खे त बाबा असां डॉक्टर आहियूं, हिननि जो इलाज था कयूं, उन बावजूदि उन्हनि जे मथां तशद्दुद कयो वियो। इहो संगीन जेको तशद्दुद आहे ऐं शदीद तशद्दुद आहे। दिल्लीअ जे 3 जेको सो पुलिस जा यूनिट आहिनि, दिल्ली पुलिस आहे, रैपिड एक्शन फोर्स आहे ऐं सेंट्रल रिज़र्व पुलिस आहे उतां जी, उन्हनि गॾिजी नौजवाननि जे मथां कयो।
उन्हनि पहिरियां त बैरिकेड्स लॻाया हुआ, जेके बैरिकेड्स आमतौर ते असां वटि हूंदा आहिनि इहे न हुया। 7 फुट ऊचा जेके बैरिकेड्स हुआ उहे उन्हनि लॻाया हुआ। उहे बैरिकेड्स खां ॿाहिरि जेके निकिरण लाइ उन्हनि जा तमामु घणा जेके लेयर्स हुआ, 3-4 त हिकिड़ा लेयर्स उन्हनि ॾिना हुआ। उन्हनि समूरनि खे टोड़े जॾहिं नौजवान मथे आया ऐं जेके मथे अचनि पिया उन्हनि जे मथां उहे लठियूं पिया वसाइनि। उन्हनि सभिनी खां जॾहिं उन्हनि जे मथां वाटर कैनन पाणी छॾियो वियो, आंसू गैस जा छेल छॾिया विया ऐं लठियूं उन्हनि खे हयूं ऐं उन्हनि में तमामु वॾे तादाद में नौजवान छोकिरियूं बि शामिल हुयूं, शागिर्दाणियूं बि शामिल हुयूं। बीजेपी के खिलाफ आवाज उठाइए आप अगले दिन। अब तेरी खैर नहीं, बूंदों ने बगावत कर ली है, नादान असमझ बुज़दिल इनको लहरों ने बगावत कर ली है। करेंगे ऐसी नौकरी का जब जनता ही नहीं बचेगी। मित्रों कहने से काम नहीं चलता। उन्हनि शागिर्दाणियुनि केतिरियूं ज़ख़्मी थी पियूं, किन जा कपिड़ा फाटी पिया, किन जूं ॼंघूं टुटी पियूं। उन्हनि सभिनी गॾिजी सॼी करे मोदीअ ख़िलाफ़ु नफ़रत जो अहिड़ो त माहौल तयारु कयो जो नेठि गूंगे ॻाल्हायो वारी कार त नेठि मोदीअ खे इहो चवणो पियो त हाणे असां इम्तिहाननि जे लाइ फुल प्रूफ जेकर इंतज़ाम कंदासीं त जीअं मुख़्तलिफ़ जेके इम्तिहान आहिनि उहे फुल प्रूफ तरीक़े सां वरिता वञनि, उन्हनि में कंहिं तरह जी का बि गुंजाइश न थिए। नौजवाननि जे इन एहतिजाज में केतिरा ई माण्हू शरीक थिया ऐं पुराणा इनकलाबी बि शरीक थिया जेके उनखे पंहिंजो एहतिजाज पिया सम्झनि ऐं उन्हनि खे इहो चवा चवनि त असां हिकिड़ो अहिड़ो मुआशिरे में शहरी थियणु न चाहींदासीं जंहिंमें ख़ामोशी राज कंदी हुजे ऐं ख़ामोशीअ सां हर ज़ुल्म बर्दाश्त करण जी आदत विधी वञे। इहे नौजवान ई हुआ जिन तमामु वॾे पैमाने ते चयो त अॼु जा असां जेके देशभक्त आहियूं, भगत सिंह आहियूं, राजगुरू आहियूं, सुखदेव आहियूं, इहे उतां जा नौजवान हुआ, पढ़िया लिखिया नौजवान हुआ। ईअं न आहे, हुननि जा PhD स्कॉलर्स हुते गॾु हुआ। उन्हनि सां गॾोगॾु हू तमामु लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स जा जेके स्टूडेंट्स हुआ, ॿाहिरी तालीमी जेके माहिर आहिनि, ॿाहिरनि इदारनि मां पढ़ी आयल नौजवान हुआ, उहे हुआ। इहे IT जा शागिर्द हुआ। उन्हनि सां वॾे में वॾो जेको सपोर्ट आहे उहा लद्दाख मां आयल जेको आलमी शोहरत याफ़्ता तालीमदान चऊं, इंजीनियर चऊं, सोनम वांगचुक बि हुयो। सोनम वांगचुक 20 ॾींहंनि खां बुख हड़ताल ते इन नौजवाननि जी हिमायत में ऐं उन्हनि जो पस मंज़र त तव्हांखे हूअं ई ख़बर हूंदी त सोनम वांगचुक त लद्दाख जा ॿार बार फेल थी रहिया। हीअ जेका फॉर्मल एजुकेशन आहे उन में लद्दाख जा ॿार बार फेल थी रहिया। त हुन चयो त मसइलो किथे आहे, असांजा ॿार सिखी छो कोन था सघनि। निसाब जेको आहे उहो हिकिड़ो फॉर्मल एजुकेशन जो निसाब आहे, असांजे ॿारनि खे इहो कोन थो अचे ऐं उहो ईअं ई आहे त लद्दाख जे ॿार खे जेकॾहिं F फॉर फैन पढ़ायो, उहो थधि में रहे थो त हुनजे दिमाग़ में ई न वेंदो त इहो फैन छा आहे। त हिन इनफॉर्मल तरीक़े सां एजुकेशन कई ऐं इनफॉर्मल तरीक़े सां अहिड़ी एजुकेशन कई, उते हुनजा इंस्टीट्यूट हलनि था लद्दाख में ऐं हुन तजुर्बा करे नौजवाननि खे उते सेखारियो। हुनजे जेको इंस्टीट्यूट्स आहिनि, इदारा आहिनि, उन्हनि में जेका दाख़िला जी शर्त आहे या दाख़िला जो चऊं त बुनियादी जेका चइजे मेरिट, उहा इहा आहे त बाबा सरकारी स्कूलनि में ई फेल थियल हुजे। उहो फेल थियल शागिर्द आहिनि उन्हनि खे पाण वटि रखंदो आहे ऐं उन्हनि खे इन तरह सां पढ़ाईंदो आहे जो हुननि तजुर्बा करे दुनिया हैरान करे छॾी आहे। लद्दाख में हुननि मसनूई ग्लेशियर्स ठाहिया ऐं उन्हनि सां आबादी करे ॾेखारी, ज़राअत करे ॾेखारी, इंजीनियरिंग सेखारी माण्हुनि खे ऐं उन तरीक़े सां हू ख़ुदि माहौलियात जो तमामु वॾो जेको आहे सो वॉलंटियर आहे, एक्टिविस्ट आहे, सॼी दुनिया हुनखे मञींदी आहे। उन माण्हूअ खे बुख हड़ताल ख़तमु न पियो करे, हुनखे ज़बरदस्ती पुलिस खणी वई इस्पताल वञी एडमिट कई। दिल्ली पुलिस खणी वञी हुनखे इस्पताल एडमिट कयो त बाबा हीअ मरी न वञे, असांजे ॻिचे पइजी वेंदी ॻाल्हि, सॼी दुनिया असांजे मथां जेका असां फिटकार कंदी त बाबा हिन क़िस्म जो माण्हू बि मुतालबा कंदे कंदे पार्लियामेंट जे अॻियां जंतर मंतर चौक ते बुख हड़ताल ते मरी वियो ऐं तव्हां हुनजो कुझु न कयो। उन वॾी सपोर्ट कई ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके पर्सनैलिटीज़ आहिनि हॉलीवुड जूं, उहे बि एहतिजाज में अची शरीक थिया। जॾहिं इहो एहतिजाज वायलेंट थी वियो, वायलेंस पुलिस इस्तेमालु कयो, उनखां पोइ त नसीरुद्दीन शाह पंहिंजे पुटनि समेत अची पहुतो। तमामु वॾी अदाकारा आहे शबाना आज़मी, उहा आई, पंहिंजे वालिद साहब जा बि उन शेर ॿुधाया, कैफ़ी आज़मी जा, उहा अची वई। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके तमामु घणा सेलिब्रिटीज़ आहिनि उहे बि अची विया त बाबा हीअ बच्चा आहिनि असांजा, हिननि खे छो था मारियो, हिननि जे मथां लठियूं छो था हणो, हिननि जो मुतालबो कहिड़ो आहे, हिननि जे मथां इल्ज़ाम कहिड़ो आहे। सोनम वांगचुक जे मथां त इल्ज़ाम आहे त हू पाकिस्तान जेको हुनखे सेखारे थो उहो थो ॻाल्हाए, या पाकिस्तान हुनखे चए थो त बदनामी कर असांजी। सोनम वांगचुक जहिड़ो माण्हू जेको आहे सो उहो वेठो रहियो ऐं उनजी ज़ाल बि उन सां गॾु एहतिजाज में शरीक हुई। जंहिं चयो त मुंहिंजे मुड़ुसु बुख हड़ताल ते आहे, उन जॾहिं इलाजु नथो वठणु चाहे, जॾहिं कुझु खाइणु पीअणु नथो चाहे त उनखे का बि शइ न ॾिनी वञे, ज़बरदस्ती उनजो इलाजु न कयो वञे। अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे सपोर्ट में आया ऐं उन्हनि अची करे दिल्लीअ में
ही वॾे में वॾो जेको आहे एहतजाज कयो ऐं उन मां सबक़ु जेको आहे सो उतां जे ऑल इंडिया स्टूडेंट्स एसोसिएशन बि आहे, उन्हनि बि तमामु वॾे पैमाने ते जेका असां पंहिंजा शागिर्द हंदा परे परे खां शागिर्द आया ऐं किन किन जा त टिफ़िन खोले उन्हनि ॾेखारिया त उन्हनि में भुॻड़ा हुआ, कंहिंमें जेको आहे सो घर मां ठहियल कुझु शयूं हुयूं ऐं बार बार छोकिरियूं वीचारियूं जेके गिरफ़्तार थियूं शागिर्दाणियूं उन्हनि खे पंहिंजा वालिदैन फ़ोन कराया त बाबा किथे पियो, त पुलिस वैन में भरिजी करे उन्हनि खे ॾंडा हयां विया। इंडिया में एॾो वॾो एहतजाज इन मसइले ते छो थियो आहे, इहा सोचण जी ॻाल्हि आहे, छो त नौजवान इंडिया जो जेको आहे मिडिल क्लासी नौजवान उहो तालीम खे तमामु वॾे में वॾी प्रायोरिटी सम्झे थो ऐं तालीम ई सभु कुझु सम्झे थो दुनिया में। कि हम चाय बेचें, हम भी चाय वाले बन जाएं। फ्यूचर के लिए लड़ना गलत है, अपने फ्यूचर की लड़ना गलत है। सम्झे थो त तालीम आहे साहब टेक्निकल एजुकेशन, ही जेके बि इम्तिहान उते थियनि था मिड मेडिकल जा इंजीनियरिंग जा उहे टेक्निकल एजुकेशन जा थियनि था, प्रोफेशनल एजुकेशन जा थियनि था, त उतां जो नौजवान इहो सम्झे थो त असांजो मुतालबो असांजो जेको बि घुर आहे उहा इहा आहे त घटि में घटि इहो पेपर लीक न थिए। किरोड़े ॿार वेहंदा आहिनि, बार बार पेपर लीक थियण सां हिन वक़्त जेका अंग खराया आहिनि त घटि में घटि 17 ॿार उते ख़ुदकुशियूं करे चुका आहिनि, दिलि बर्दाश्त थी करे मायूस थी करे ॿ टे दफ़ा उहो अटेम्प्ट था कनि, उन खां बाद में बि उन्हनि जी किथे का एडमिशन नथी थिए, कंहिं मेडिकल कॉलेज में नथी थिए। त इहा तालीम जेका आहे बुनियादी तौर ते इहो वॾो उतां जे नौजवान जो वॾे में वॾो मसइलो आहे जंहिं उनखे गॾु कयो आहे। मज़हबी मतभेद मज़हबी फ़र्क़ु ॾिसो इंडिया में तमामु घणो आहे, पर उहो समूरियूं शयूं पुठिते छॾे करे सभु गॾु थिया हिकिड़ी पॉइंट ते, त असां सभिनी खे गॾिजी करे उन तालीमी निज़ाम खे बचाइण जे लाइ हुननि जी घुर इहा हुई जेको काकरोच जनता पार्टी आहे CJP, हुननि जी अॻुवाण जी असांजो जेको यूनियन मिनिस्टर आहे हुनखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। हुननि बाद में सोनम वांगचुक ऐं ॿियनि अॻुवाणनि खां बि हुननि पुछो, हुन चयो त ॻाल्हि इहा न आहे त इस्तीफ़ा ॾियण सां को मसइलो हल थी वेंदो, पर घटि में घटि ज़िमेदारीअ जो तइनु थींदो त केरु ज़िम्मेवार आहे ऐं उन ज़िम्मेवार खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। ईअं बि न आहे त इंडिया में कहिड़नि मसइलनि ते अॻु में के मिनिस्टरनि इस्तीफ़ाऊं न ॾिनियूं आहिनि, अॻु में बि ॾिनियूं आहिनि। रेलवे में वॾे में वॾा हादसा थींदा आहिनि त रेलवे जो मिनिस्टर इस्तीफ़ा ॾींदो आहे ऐं सॼी दुनिया में इहा हिकिड़ी रवश आहे। हिन एहतजाज खे नौजवाननि जे एहतजाज खे सॼी दुनिया में सपोर्ट थी आहे ऐं ख़ुदि उतां जो तमामु घणो जेको आहे सो पंजाबी गाननि जो मशहूरु जेको आहे सो सिंगर आहे दिलजीत दोसांझ बि जेको आहे सो पंहिंजे इंस्टा ते उते शेयर कई आहे त ख़ल्क़ जो आवाज़ु जेको आहे उहो रब दी आवाज़ आहे। दिलजीत दोसांझ खां बि इंडियन हुकूमत मल कई आहे छो त हुनजी फिल्म जेका आहे उहा हुननि रिलीज़ करणु न ॾिनी। दिलजीत दोसांझ खे इहा बि बाहि हुई, बाहि छा इंसानु आहे ज़ाहिर उहो महिनत थो करे, हुन तमामु घणी महिनत कई उन फिल्म ते ऐं उहो एतिरनि सालनि खां रोके इंडियन जेका सेंसर बोर्ड आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन उन जे सरबराह 127 उन फिल्म ते एतिराज़ लॻाया। हाणे जेका फिल्म आहे उन 2023 में ठाही हुई उन फिल्म, उन ते एतिराज़ लॻाया त बाबा इन फिल्म जो नालो जेको आहे पंजाब 95 न हुजे। हुन चयो चलो मटायूं था, पंजाब 95 ते तव्हांखे एतिराज़ आहे त उहो चेंज था कयूं, त वरी उन्हनि सतलज जेको आहे सो उहो नालो रखियो। उहा फिल्म इन करे सेंसर बोर्ड जे तनक़ीद हेठि या एतिराज़नि हेठि हुई जो पंजाब में उन वक़्तु हिकिड़ो वॾे में वॾो पुलिस जो ऑपरेशन हली रहियो हो ऐं उन में पंजाबी नौजवाननि खे मर्दनि खे औरतुनि खे लापता करे क़तलु कयो वेंदो। सवें हज़ारे नौजवान जेके आहिनि उहे इन सिलसिले में क़तलु थी चुका ऐं उन्हनि जा लाश सतलज में उछले छॾींदा हुआ ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको हीरो आहे जसवंत सिंह खालरा उहो बैंक मुलाज़िम ॿुधायो वञे थो उन फिल्म में बि ऐं हूअं बि उन जांच कई दोस्तनि जी त उहे गुम किथे था वञनि ऐं शमशान घाट वियो, शमशान घाट मां हुनखे मिलियो उन जूं निशानियूं दोस्तनि जूं। पोइ हुन तलाश करणु शुरू कया त केतिरा ई नौजवान केतिरनि ई केसनि जा उनखे मिलिया। त इंडियन सेंसर बोर्ड इन फिल्म खे तव्हां ॾिसंदो न ॿी प्रोपेगेंडा फिल्मूं आहिनि उहे जल्दी रिलीज़ करे छॾींदा आहिनि, उहे तुर्त ई चवंदा आहिनि हा बाबा ठीकु आहे हिन में त ॿियनि मुल्कनि खे जेको आहे सो गारियूं ॾिनल आहिनि तंहिंजे करे ठीकु आहे, पाकिस्तान खे गारियूं आहिनि फलाणे खे गारियूं आहिनि हलायो, उहे प्रोपेगेंडा फिल्मूं त जल्दी हलनि थियूं। पर हीअ जेका तमामु वॾे पैमाने ते ठहियल आहे इहा दिलजीत दोसांझ इन खां मायूस थी करे हाणे हमेशह जे लाइ अमेरिका जी सिटीज़नशिप वरिती आहे ऐं उहो हलियो वियो। उतां हुन रिलीज़ कई सोशल मीडिया ते, इंडियन पंजाब में सॼी इंडिया में किथे बि उहा फिल्म रिलीज़ न थी। दिलजीत दोसांझ बि हुनजी सपोर्ट कई आहे, सोनाक्षी सिन्हा बि कई आहे ऐं ॿियनि जेके अदाकार आहिनि सेलिब्रिटीज़ आहिनि। इंडिया में हिकिड़ो रवाजु आहे सेलिब्रिटीज़ जेके आहिनि उहे प्रोटेस्ट जी जेको बि हिकिड़ो राइट डिमांड कंदो आहे उनजी सपोर्ट कंदा आहिनि। शबाना आज़मी त उते अची करे उते प्रोटेस्ट कंदड़ जेका नौजवान छोकिरी आहे नेहा उन सां गॾु उन तमामु घणो प्यारु कयो ऐं उनखे उहो बुख हड़ताल ते हुई उन सां वेही रही। हुआ छठा खुला गगन मेरा नई डगर नया सफर
ॻाल्हि इहा आहे त जॾहिं नौजवान कंहिं बि मुआशिरे जा नौजवान पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर सां गॾु कंहिं एहतिजाज लाइ उथी बीह था रहनि त दुनिया जी का बि ताक़त भली केतिरी बि जाबिर हुजे ज़ालिम हुजे उहा हुकूमत उन्हनि खे रोके नथी सघे। ऐं इहो ई नतीजो तव्हां दिल्लीअ मां कढी सघो था। दिल्लीअ जे जंतर मंतर चौक ते उहे समूरा नौजवान गॾु थिया जिन खे मोदी सरकार जो को बि ख़ौफ़ न हुयो। हिक खां 3 क़िस्म जूं पुलिस जे जेके वर्दी पहिरियल माण्हू बीहारे छॾिया, हुन पंहिंजा अहलकार बीहारिया, सादन कपिड़नि में BJP जा जेके कारकुन आहिनि उहे हुन बीहारिया, उहे ॾंडा हणी रहिया माण्हुनि खे। हुन सां गॾोगॾु 3-4 लेयर्स हुन ॾियाराए छॾिया बैरिकेड्स जा, 7-7 फुट जा बैरिकेड हुआ, आंसू गैस हली, लाठी चार्ज थी, पर उन समूरिन शयुनि जे बावजूदु नौजवान उथी बीह रहियो त इहो असांजो हक़ु आहे। ऐं पंहिंजे हक़ लाइ जेको बि माण्हू उथी बीहे थो दुनिया जी का बि ताक़त उनखे दॿाए नथी सघे। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में ॿिए कंहिं मौज़ू ते गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।